हे नाथ नारायण वासुदेव। अगले अध्याय में श्रीमद् भागवत कथा जो महात्म बुधायो वियो आहे, विधि बुधाई वई आहे, सप्ताह विधि। या सप्ताह विधि ईअं न सोचो कि परीक्षित महाराज सतनि ॾींहंनि जी कथा ॿुधी तॾहिं सप्ताह विधि हली। न न, ये तो सनकादि महाराज जन सप्ताह विधि कढी। जो नारद महाराज की कथा ॿुधाई, भक्ति ज्ञान वैराग्य तरुण अवस्था में अची आहे, तो चयूं महाराज सप्ताह विधि छाजे करे? चयूं सप्ताह विधि इन करे कि सप्ताह विधि में कथा हलंदी तो 7 ॾींहं माण्हू कुछ कम छॾे सघंदो, 7 ॾींहं बुराइनि खां बची सघंदो, 7 ॾींहं कम से कम ब्रह्मचर्य धारण करे सघंदो, 7 ॾींहं पंहिंजो इहो संयम तप व्रत करे थो सघे, यानी पंहिंजा जेके कानून संभाले सघंदो, समय ते उथणु भक्ति करणु। छो जो ईअं थोरी कथा हलंदी 3 कलाक। सुबुह जो कथा थींदी 6 बजे, 10 कलाक लगातार हलंदी, वरी लगभग मुनो घंटो कथा, 2 घड़ियूं मुहूर्त भर विश्राम 48 मिनट, उनमें भी कीर्तन हलंदो रहंदो धीरे धीरे स्वर में। पोइ वरी कथा हलंदी शाम जे सूर्यास्त तक, यानी लगभग समझो 12 घंटनि खां भी वधीक कथा थी वई, लगभग 12 घंटा ॿधी हलो। चओ हरे राम, एॾी कथा हलंदी, तॾहिं सप्ताह विधि हूंदी। हाणे जेतिरी कथा 3 घंटा कथा हले त पोइ सम्झो त हाणे त महीनो भी घटि आहे। चओ जय श्री कृष्ण। सप्ताह विधि त इहा आहे, उहा न रही। हाणे त ब्राह्मण देवता वीचारा पढ़ी छॾींदा आहिनि, असांखे ॿुधण लाइ त न मिलियो न। चओ हरे राम हरे कृष्ण। त तव्हां अगरि लिखित में जो, असांखे रिटर्न में जो, घणी संगत ईंदी त पोइ कम से कम 1 महीने वारी कथा असां रखूं। बढ़िया 1 महीनो लगातार कथा। टाइम तव्हांजो। हिकिड़ो ग्राहक तैयार थी वियो आहे, भाई अशोक कुमार तैयार है, लिखित में खपे। ईअं न पोइ सुभाणे मां न अची सघंदुमि, साईं शादी आहे 4 ॾींहं वञा थो ॿाहिरि। सभु पहिरियों ई प्लानिंग करे वियो, 1 महीने जो टाइम जो, संगत लिखित में जो, त 1 महीने वारी कथा हले, प्रेम वारी कथा, हड़बड़ वारी न, आराम वारी। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सप्ताह विधि जी जेके जेके विधियूं रहियूं, ॾाढी घटि विधियुनि जो पालन थींदो आहे, ॾाढी घटि विधियूं। इन तरह सां दिशा जो, उनमें दिशा जो भी संतन ॿुधायो आहे कहिड़ी दिशा हुजे, उत्तर हुजे, पूरब दिशा में वेही उत्तर दिशा में मुंहुं कयो, श्रोता हीअं वेहनि, वक्ता हीअं वेहे, कथा जो हीअं आरंभ आहे, हे पूजा थिए ऐं सप्ताह विधीअ सां कथा थिए। माण्हू कंजूसी न करे, जीअं शादी थींदी आहे दिलि खोले माण्हू कीअं बढ़िया ख़र्च कंदा आहिनि, तीअं भागवत कथा में थियणु खपे, ईअं लिखियलु आहे। चओ जय श्री कृष्ण। हाणे असां कंहिंखे चऊं त चवंदा ॾाढो लालची माण्हू आयो आहे। चओ हरे राम। ऐं कथा करण वारो लालची माण्हू न हुजे, निष्प्रही हुजे, विप्रो वैष्णवो वैष्णव हुजे, भगवान जो भक्त हुजे, ब्राह्मण देवता हुजे, सन्यासी हुजे। चओ जय श्री कृष्ण। इन तरह सां कथा जा 7 ॾींहं थियनि त पोइ गीता जो पाठ करे छॾे या हवन करे छॾे, यथाशक्ति ब्राह्मण जी सेवा पूजन अर्चन ऐं भगवान जो सुमरन हलंदो रहे, ॾाढे प्यार सां भाव सां कथा श्रवण करे। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे